अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अवांजो पंहिंजो शमन अली मीरा अली। जीअं त दोस्तों हिन वक़्तु असां वेठा आहियूं AR स्टूडियो में। त दोस्तों जीअं त SM प्रोडक्शन में ही असां एल्बम ठाहे रहिया आहियूं ऐं काफ़ी सारो कुझु कमु असां रिकॉर्ड बि थिया आहिनि, 2-3 गीत थी विया आहिनि रिकॉर्ड। ऐं असांजो प्यारो दोस्त आबिद राज साहब हिन जी स्टूडियो आहे। हिन स्टूडियो में असां कमु कयूं था ऐं असांजो प्यारो दोस्त माजिद रज़ा ऐं 10 साल खां पोइ ही मुंहिंजे हथ आयो आहे। सो तमामु बहितरीनु कमु थिए थो ऐं मां त ॾाढो मुतमइन आहियां ऐं इनशाला तव्हांखे ही एल्बम नंबर 3 जेको आहे, टियों एल्बम नंबर तव्हांजे साम्हूं असां पेश कंदासीं। ऐं हिन स्टूडियो में बसि हिकिड़ो नओं रंग आहे। तमामु असांजा सभु पहिरीं प्यारा दोस्त सभई म्यूज़िक जा कमु करण वारा माण्हू आहिनि ऐं समझदार माण्हू आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे हिते अची करे ऐं काफ़ी सारा गीत मुंहिंजा रिकॉर्ड बि थिया आहिनि ऐं कुझु कमु अञा बाक़ी रहियल आहे। इनशाला उहो बि जल्दी मुकमिल थींदो। त तमामु सभिनी दोस्तनि जो मां शुक्रगुज़ार, माजिद रज़ा साहब ऐं आबिद राज साईं। तमामु असांजो बहितरीनु जेको एल्बम रिकॉर्ड थी वियो आहे ऐं थी रहियो आहे। हिन जो प्रोड्यूसर रियाज़ अली मीरा अली साहब करे थो, प्रोड्यूसर बि आहे ऐं सिलेक्शन बि हू पाण ई करे पियो। सो इनशाला जल्द अव्हांजे साम्हूं ही एल्बम असां रिकॉर्ड जीअं तयारु थींदो ऐं रिलीज़ थींदो ऐं मुंहिंजो यूट्यूब पंहिंजो जेको चैनल आहे उन ते ई असां ही रिलीज़ कंदासीं इनशाला। महिरबानियूं, ख़ुशि हुजो।